सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिलन खे गिरफ्तार न करण वारे ज़ुल्म ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब अॻियां SU जे सदर इमदाद बोज़दार जी अॻवानी में एहतजाजी अलामती बुख हड़ताल वारो सिलसिलो 97 ॾींहं बि जारी रखी शहीद जे असल कातिलन जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सखर प्रेस क्लब जे सदर चौधरी मोहम्मद इरशाद गोंदल, शहजाद ताबाणी, सैयद अहकर शाह, जावेद जतोई, उमर सुमरो, जलालुद्दीन भयो, सैरिश खोकर, आसिफ लोधी, नसरुल्ला वसीर, खालिद माभड़, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, अजहर दायो, मुर्तजा जुनेजो, फारूक सुमरो, किरण मिर्जा, काशिफ फुलपोटो, इनायत भट्टी, इस्लामाबाद जे साफ़ी इज़हार खान न्याज़ी ऐं ॿिया शामिल हुआ। अखबारनि चयो त सखर पुलिस खे ख़बर आहे त शहीद जान मोहम्मद जे असल कातिल सखर जे कचे में मौजूद आहिनि, पर खेनि गिरफ़्तार करणु उन्हनि जे वस जी ॻाल्हि नाहे। जेकॾहिं कचे में पुलिस नथी पहुची सघे त पोइ सिंध हुकूमत पाक फौज जे जवाननि जूं ख़िदमतूं छो नथी वठे? आख़िर छो संजीदा क़दम न पिया खयां वञनि? अहिड़े अमल ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां सुभाणे 20 नवंबर ते कराची CM हाउस ॿाहिरां एहतजाजी धरणे जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि, जंहिंमें पूरे मुल्क जा सहाफ़ी शिरकत कंदा। एहतजाज में मुजीब वरंद, मुख्तियार शामी, बख्श अली फुलपोटो, बाबर खोखर, शफ़ी अबड़ो, तुफ़ैल विस्तड़ो, मसूद ज़ैदी, फैसल आराई, फुरकान खोसो, अनस मलिक, रियाज़ राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।